बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन नत्तबऊहुम बिइहसानिर रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहारु खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौजुल अज़ीम। वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहलम उम्मती मुआविया रज़ियल्लाहु अन्हु सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। पहली जमाअतुल अव्वल 1447 हिजरी मुताबिक 24 अक्टूबर 2025 जुम्मतुल मुबारक जो बाबरकत दिहाड़ो असांजो उन्वान है सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु अन्हु। अल्लाह से फरमायो वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। अगराई कदड़ पहिरियां मुहाजिरन मंझां ऐं अंसार मक्के मां जेके हुजूर सां गॾु अल्लाह जे ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म ते घर बार छॾे मदीने आया लॾे इस्लाम ख़ातिर हिजरत कयूं, दीन ख़ातिर हिजरत कयूं। अल्लाह से उन्हनि जी तारीफ़ कई आहे। उहे मक्के वारा जेके हिजरत करे आया मदीने, उहे मुहाजिर मक्की ऐं अंसार जमो नासिर जो माना मददगार जिन लॾे ईंदड़ मक्के वारनि जी मदद कई। घर में माल मिल्कियत में उन्हनि खे हिस्सा ॾेई, उन्हनि खे जॻहियूं ॾेई ऐं उन्हनि जी मदद कयूं त तव्हां अल्लाह जे दीन जे ख़ातिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आया आहियो। हे प्लाट जो टुकड़ो आहे हिते रही पओ, हे जॻह हिते रही पओ। एॾी कुर्बानी कयूं जो जंहिं साहबी सॻोरे खे ॿ घर वारियूं त उन मुहाजिर मक्की साथी खे चई त जेका पसंदि करी उनखे आउं तलाक ॾियां त तूं उन सां निकाह कर। एॾी वॾी कुर्बानी अल्लाह से ॿिन्ही जी तारीफ़ कई। वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान, ॿिया जेके उन्हनि जी पुठियां इत्तिबा कयूं, ताबेदारी कयूं, चङाई सां क़ुरान और सुन्नत ते अमल कयूं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी तिर्ज़े मुताबिक इहे हिजरत कंदड़ त न हा, एॾो माल न हुन जो मदद कनि उहे बि न हा, पर दीन इस्लाम ते हलंदड़ ज़रूर हा। इहे टे जमायतूं जूं, हिकिड़ा मके मां लॾे आया मक्की मुहाजिर जेके थी थिया, ॿिया मदीने में जिन मदद कई, टियां जिन इन्हनि ॿिन्ही जी ताबेदारी कई, पैरवी कई, दीन इस्लाम क़ुरान और सुन्नत मुताबिक हलिया। इन्हनि टिनी जमातुनि खे सहाबा किराम जे टिनी जमातुनि खे अल्लाह से फरमाए थो रज़ियल्लाहु अन्हु, अल्लाह इन्हनि खां राज़ी थियो। रब जे रज़ा जो इन्हनि खे सर्टिफिकेट मिली, रब इन्हनि खां राज़ी थियो। वरदू अन्हु, इहे बि रब खां राज़ी थी विया। अल्लाह बि राज़ी इन्हनि मां, अल्लाह बि ख़ुशि, इहे बि अल्लाह मां ख़ुशि थिया। हिकिड़ो रज़ा जो सर्टिफिकेट रब साईं इन्हनि खे ॾिनो। ॿियो इनाम ॾिनई वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार खालिदीन फीहा अबदा। तैयार कई उन्हनि जे लाइ महलात, अहिड़ा बाग़ात जंहिं जेठा वायूं वहनि पियूं, नहरूं वहनि पियूं, खीर जी नहर, माखीअ जूं नहरूं, मिठे पाणी जूं नहरूं। मिठे पाणी जी केॾी तड़प आहे असांखे, असांजे हिन कॉलोनी में मिठे पाणीअ जी केॾी ज़रूरत आहे। पीअण लाइ अलॻि हुजे, कपिड़े लटे लाइ अलॻि हुजे, वेझण लाइ अलॻि हुजे, न त मिठे पाणी खां सवाइ इंसान लाइ कीअं थियो थो वञे। उते शाखूं पियूं वहंदियूं, मिठे पाणीअ जूं अलॻि, खीर जूं अलॻि, माखीअ जूं अलॻि। ऐं इहे बंगला, इहे महलात आरज़ी न हूंदा, पर खालिदीन फीहा, रहंदड़ रहंदा इन में अबदन, हमेशा। अब दुनियावी घर हिते खपाए हाणे होॾे था वञूं, कर्ज़ थी वियो, घर खपी वियो, सरकारी इंक्रोचमेंट में आयो, घर ठही वियो, पूरो फ्लैट ठही वियो, बस कब्ज़े ते हो। अल्लाह वटि आहे कोन्हे, हमेशा रहंदो, केरु कढण वारो कोन हूंदो, अबदा हमेशा हूंदा। ऐं फरमाई ज़ालिकल फौजुल अज़ीम, इहा वॾी कामयाबी आहे। टिनि जमायतुनि खे सहाबा किराम जी जमात खे अल्लाह से रज़ा जो सर्टिफिकेट। हिकिड़ा मुहाजिर जिन इस्लाम ख़ातिर हिजरत कई, दुनियावी मफ़ाद न, अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिजरत कयूं। ॿिया मदीने वारा जिन्हनि जी मदद कई। टियां सहाबा किराम जेके उन्हनि जे पैरवी ते हलिया, क़ुरान और सुन्नत मुताबिक हलिया। इन इत्तबऊहुम बिइहसान में हज़रत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु अची वियो। हुजूर जा सहाबी, अल्लाह जी फरमाए उलाइका हुमुस सादिकून, ये सच्चा है, इन्हनि खे सच्चाई जो सर्टिफिकेट मिलियो। कतब फी कुलूबिहिमुल ईमान, अल्लाह साईं इन्हनि जे दिलुनि में ईमान लिखी छॾियो आहे, पुख्ता ईमान जा आहिनि, कच्चा न आहिनि। फरमाए उलाइका अल्लज़ीना अमतहन अल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा, इहे अहिड़ा आहिनि
जिन जे दिलनि जो अल्लाह से इम्तिहान वरितो आहे परहेज़गारी में कामयाब थी विया। एॾी वॾी तकवा ऐं परहेज़गारी, घर ॿार माल मिल्कियत हर हिक शइ छॾण लाइ कुर्बान। हिजरत जो कयूं, घर ॿार छॾियऊं, वॾी ॾुखी ॻाल्हि आहे। कंहिंखे चइबो आहे हिते घर छॾे हलियो वञी ॿी जाइ ते रहो, केरु मोटंदो? हुजूर जा सहाबी अहिड़ा हुआ जिन खे हुजूर मोकिलियो फलाणे इलाइक़े में वञो, ख़त खयो वञो, ख़त वञी उते पढ़जो। साहब इकराम विया, ख़त खणी विया, ख़त उते वञी पढ़जो। ओॾां जो वञी ख़त पढ़नि, उते पहुता त हुजूर लिखियो न बाबा हाणे तव्हांखे दीन जी तबलीग करणी आहे, जेको मोटे त हिन महिल ई पहिरें भर मोटे, जे रही पए त वापसि कोन्हे मोटो। जे हुजूर मोकिलियो आहे वापसि केरु मोटो? सफ़र जे नियत सां विया, घर ॿार छॾे विया, पर पोइ ते न मोटिया। इहो छा आहे? इहा हुजूर जे हुकुम जी आहे न ताबेदारी। अल्लाह जी को रज़ा जो सर्टिफिकेट इन्हनि खे न ॾींदो ॿियो कंहिंखे। सचा एॾा जो हज़रत अबू बकर खे लक़ब मिलियो सिद्दीक़ जो। सिद्दीक़ जो लक़ब सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे मिलियो। कीअं? अबू जहल हज़रत अबू बकर खे चयो, हिकिड़ी रात में हिकिड़ो माण्हू मके खां निकिरे, वरी फलस्तीन मस्जिद अक्सा में अचे, वरी 7 आसमान टिपी अल्लाह सां मिली अचे, थी सघे थो? आहे त मुश्किल। इहो कीअं थींदो? जी इहो मुश्किल आहे त पोइ तुंहिंजो यार जो मोहम्मद चए थो, जे पोइ सची सचा। तंहिंजे करे अल्लाह साईं जे हबीब हुजूर खे लक़ब ॾिनो सिद्दीक़, जेको मदीने वारे मीर जी अणॾिठे बिना सोचे तस्दीक करे उनखे सचार चइबो। तंहिंजे करे अल्लाह बि चयो उलाए क़ौमुस सादिक़ून। ॿी जाइ ते फरमाए उलाए क़ौमुल मोमिनून हक़्क़ा, इहे पक्का मोमिन आहिनि, सचा आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजे पुट चयो, बाबा हिकिड़ी दफ़े जंग में तव्हां काफ़रनि जे मुस्लमान जे तरफ़ां आओ, ऐं ईमान न आंदो, मां काफ़रनि जे तरफ़ां मुंहिंजे बिल्कुलु निशाने ते आओ, ऐं मां पीउ सम्झी निशान न कयो। हज़रत अबू बकर फरमायो, कसम आहे मूंखे उन रब जी ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे, जेकर तूं मुंहिंजे निशाने ते हुजी हा त मोहम्मद जो दीन इस्लाम जो दुश्मन सम्झी तोखे आउं उॾारे छॾियां। माना बचो न ॾिसां, छो त हुजूर जो दीन इस्लाम अॻियां आयो, हाणे ॿार बच्चा सभु शइ कुर्बान। इहे एॾे ईमान पुख़्ते वारा। तॾहिं त पोइ अल्लाह से फरमाए उलाए क़ौमुर राशिदून, सुणा तुंहिंजा जेके पोइ लॻियनि साहबी आहिनि, इहे हिदायत वारा आहिनि। सैयदना अमीर मुआविया हुजूर जो बिरादर निस्बती, माना घरवारी जो भाउ सालो। हिकिड़े दफ़े हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पंहिंजी घरवारी उम्मे हबीबा वटि, ऐं ॾिठऊं त हज़रत अमीर मुआविया उनजी झोली में आहे, उनजे मथे खे चुमी पई ॾे। पाण फरमाए उम्मे हबीबा तोखे अमीर मुआविया प्यारो आहे? हा मुंहिंजो भाउ आहे, भेणुनि लाइ त भाउ प्यारा आहिनि, प्यारा आहिनि, छपर छांव आहिनि। हुजूर फरमाया मुआविया अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे बि प्यारो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहलमु उम्मती मुआविया, रसूलुल्लाह फरमाया मुंहिंजे उम्मत जो बुर्दबार मुआविया आहे, हलीम मुत्तबा, एॾी बर्दाश्त जंहिंजी का हद न आहे। कंहिंखे सिद्दीक़ जो लक़ब मिलियो, कंहिंखे हलीम जो लक़ब मिलियो, सोणे अली खे शुजा बहादुरी जो लक़ब मिलियो, सोणे उस्मान खे गनी शाहूकार सखी जो लक़ब मिलियो। इहे लक़ब अल्लाह जे हबीब पंहिंजे सहाबा खे इहे सर्टिफिकेट ॾिना। संदन हयातीअ में हुजूर फरमायो त मुंहिंजी उम्मत जो बुर्दबार अमीर मुआविया आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तिरमिज़ी जी हदीस है, अल्लाहुम्मा अजअलहु हादियन महदियन वहदे बिही, ए अल्लाह मुआविया खे हादी बणा, हिदायत कंदड़ बणा, माण्हुनि खे दीन जो ॾस ॾे, सही राह ते लाए, महदियन हिदायत याफ़्ता हुजे, वहदे बिही इन मुआविया जे ज़रिए माण्हुनि खे हिदायत नसीब फरमा। ऐं हुजूर जी इहा हदीस हरफ बहरफ सची थी। हुजूर जी इहा दुआ हरफ बहरफ क़बूल थी। सोहणे जे निकतल ज़बान मां लफ़्ज़ त भुलजंदो ई न, उहो अल्लाह खे प्यारो आहे। ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अनिल इरबाज बिन सारियत समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काल अल्लाहुम्मा अल्लिम मुआवियत अल किताब वल हिसाब। हज़रत इरबाज बिन सारियत तो फरमाए, मूं सुणे रसूलुल्लाह खे फरमाईंदे ॿुधो, फरमाइनि पिया अल्लाह साईं मुआविया खे किताब जो बि इल्मु ॾे, क़ुरान जो बि इल्मु ॾे, हिसाब जो बि इल्मु ॾे। हज़रत मुआविया बेहतरीन कुरान पाक जो समझू हो, ॼाणू हो, ऐं हिसाब जो एॾो माहिर हो जो शाम मुल्क जो 20 साल गवर्नर रहियो। एॾो रोब ऐं दबदबे वारो बुर्दबार
वरी 20 साल पूरी मुल्क जो हुकुमरान रहियो। रईसुल मुफस्सिरीन सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था त बादशाह जे लाइक़ अमीर मुआविया खां मथे को मौज़ू नहीं कोन्हे। एडी वडी बुर्दबारी सां इंतजामी उमूर हलाइण जी अल्लाह सिन में सलाह कई। अवा जल्दबाज हुजे त घर ई कोन हलंदो। वॾे माण्हूअ खे वॾी बुर्दबारी करणी थी पवे। केॾी महिल को कावड़बो घर में, केॾी महिल को कावड़बो, केॾी महिल कहिड़ो कावड़बो। हाणे वॾो ई हूंदो जल्दबाज़ी त पोइ उनजी घर बि कोन हलंदो, उन खां बि हथ कढंदा। इदारो या का जॻह हलण त ठही, पर पंहिंजो घर बि जल्दबाज़ी माण्हू खां न हलंदो। घर हलाइण लाइ बि वॾी सह पई बुर्दबारी करणी थी पवे। एॾो हलीम तबाह हो। हज़रत अमीर मुआविया खां कंहिं पुछियो त तव्हां मुल्क जी भागूं एतिरियूं हलायूं, इहो कीअं थो थी सघे? बुजुर्ग तरीन शख्सियत हज़रत अली साईं हज़रत अमीर मुआविया पाण फरमायो, हज़रत अली साईं उन वक़्त को बि न हो, हुजूर जे खुलफाए राशिदीन मां सैयदना अली मुर्तज़ा हो। चई उन जो बि 4.5 साल दौर हलियो, तव्हांजे दौर 20 साल में कुझु बि न थियो। पाण फरमायो हज़रत अली मुर्तज़ा जो शान आला आहे, पर ॻाल्हि इहा आहे त आऊं दुश्मन सां बि दुश्मनी न रखी, पंहिंजे तालुकात खे बरक़रार रखियो। कंहिंखे एॾी को जेकॾहिं छिके त डर ॾियां पियो भली परते थिए, पर एॾी डर बि न जो हलियो वञे। सह पई बुर्दबारीअ सां, पंहिंजे ख़ुशफ़हमी सां दुश्मननि खे बि उन पंहिंजो करे ॾेखारी। एॾी हज़रत अमीर मुआविया में सह पई बर्दाश्त। इहे सभु दुआऊं हुजूर जे करे, हुजूर जे दुआउनि जो असर हो। हज़रत अमीर मुआविया सुन्नत जे ताबे हो, हुजूर जे फरमान जो ताबेदारी कंदड़ हो। पाण हिकु दफ़े रूमियुनि सां जंग बंदी जो मुआहिदो कयो। बाबा हेतिरो वक़्तु, हेतिरो साल जंग न थींदी। जॾहिं वक़्तु पूरो थियण वारो हो त पाण काफ़िलो वठी चयाऊं हाणे वञी उन जंग वारी इलाइक़े ते पहुचां, पंहिंजे हद ते। जीअं वक़्तु पूरो थियो त काह करे ॾियां। पंहिंजो काफ़िलो वठी निकितो, 2-4 मंज़िलूं तय कयईं। ॾिसई त दिमश्क खां हिकिड़ो वॾो घोड़े सवार तेज़ी सां अचे पियो थो। इहो इतला जो पैगाम पहुचाइण जो इहो ई आहे। अॻे न को मैसेंजर आ, न व्हाट्सएप हो, न इंस्टाग्राम हो, न का टेलीफोन ही, न मोबाइल ही। इहे ई घोड़े ज़रिए माण्हू पहुचाईंदा पैगाम। वो काफ़िले खे तरसो अलाह करे ख़ैर जी ख़बर हुजे, एॾी स्पीड सां अचे थो। वेझो पहुतो त ॾिसूं हज़रत अमर बिन अबस हुजूर जो सहाबी पहुतो आहे। पाण फरमाया अमीर मुआविया तव्हांजो रूमियुनि सां जंग बंदी जो मुआहिदो आहे न? चई हा। चई ख़त्म करे ॾिजो। चई न। चई लश्कर काॾे थो वठी वञे? चई अञा कुझु ॾींहं आहिनि, असां उन हद ते बॉर्डर ते वञी पहुचंदासीं त जे वक़्तु पूरो थिए। हज़रत अमर बिन अबस फरमायो समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे। पाण फरमायो छो पाण बि जंग बंदी जा मुआहिदा कया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंसां जंग जो बंदि करण जो मुआहिदो कजे जेसि ताईं वक़्तु पूरो नथो थिए त पंहिंजे मर्कज़ खां फ़ौज खे अॻिते न काए वञे। वक़्तु पूरो थियो पोइ कबो। पोइ हज़रत अमीर मुआविया ॿियो कुझु न पुछो, रुगो इहो पुछी अंत समेत रसूल अल्लाह। चई हुजूर साईं खां तो पाण ॿुधो आहे? चई हा। मुंहिंजे हिननि कननि ॿुधो आहे, हिन सीने यादि कयो आहे। चई बसि ॻाल्हि ख़बर। मूंखे ख़बर न हुई जॾहिं हुजूर जो फरमान इहो आहे त हाणे कुझु मंज़िलूं तय करे आया, उते तरसनि, वक़्तु पूरो थिए पोइ वञो। चई न, हाणे जॾहिं हुजूर जो फरमान आहे त जेसि ताईं जंग बंदी जो मुआहिदो पूरो नथो थिए, उहो वक़्तु पूरो नथो थिए, पंहिंजे मर्कज़ खां फ़ौज कान्हे कढणी, तंहिं करे पाण वापसि हलंदासीं। एॾो हुजूर जी सुन्नत जो ताबेदार। तंहिंजे करे दोस्तो साहबा किराम जा पाण में इख़्तिलाफ़ हुया, नज़रियाती इख़्तिलाफ़ आहे, ऐं उन्हनि जे नियतुनि में को शक न हो। हिकिड़ी भुल थींदी आहे, ॿिनि भाइरनि जा बि इख़्तिलाफ़ थी पवंदा आहिनि, पीउ पुट जा थी पवंदा आहिनि। हाणे उन ते कंहिंखे कीअं चवणु, कंहिं घटि वधि ॻाल्हाइण, इहो असांखे इस्लामी इजाज़त कान्हे। इहो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ुहुम मिन बादी गरदा। अल्लाह अल्लाह फी असहाबी, खबरदार मुंहिंजे सहाबा जे बारे में अल्लाह खां ॾिठो। ला तत्तखिज़ुहुम मिन बादी गरदा, मूंखां पोइ उन्हनि खे निशानो न बणाइजो, लान तान न कजो, घटि वधि न ॻाल्हाइजो। जेको साहबा किराम खे घटि वधि ॻाल्हाए, फरमाई फमन अहब्बहुम फबिहुब्बी, जेको मुंहिंजे करे उन्हनि सां मोहबत करे थो इहो मुंहिंजो आहे। मुंहिंजे करे जेको इन्हनि सां मोहबत करे थो ॼण मुंहिंजे करे कई। वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी, जंहिं इन्हनि सां बुग़्ज़ कयो ॼण मूंसां बुग़्ज़ कयूं। ऐं जंहिं रसूलुल्लाह सां दुश्मनी कई त अल्लाह सां दुश्मनी कई। छो त हुजूर खे ख़बर हुई त कुझु माण्हू ईंदा जेके मुंहिंजे सहाबा खे निशानो बणाईंदा, जेके मुंहिंजे सहाबा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा,
ऐं जेको ॻाल्हाए पंहिंजी इज़त पाण ॼाणे। असां त घणी कुझु न चवंदासीं, पर हुज़ूर जे इन बददुआ ऐं पिट में शामिल थी रहियो। पाण में एॾी मोहबत हुई जो सैयदना अमीर मुआविया जे दौर में हिकिड़े शख्स हज़रत अली साईं जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, पाण कढी छॾियो काफ़िले मां, जे तूं खपी। इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते आहे, मोहबत आला क़िस्म जी, नज़रियाती इख़्तिलाफ़ थी सघे थो, उहो उन्हनि जो इज्तिहादी इख़्तिलाफ़ हो। असांखे नियत में शक न करणो पवंदो। हुज़ूर जा सभु सहाबी आला उत्तम, हुज़ूर जा अहल बैत आला उत्तम, असांजे अखियुनि जो नूर, असांजे मथे जो ताज आहिनि। असांखे इख़्तियार कोन्हे जो भई तबसरा कयूं या घटि वधि ॻाल्हायूं, इहो असांखे इख़्तियार न आहे। जॾहिं हुज़ूर झले विया त तव्हांखे इख़्तियार कोन्हे को, त बसि ॻाल्हि ख़तम। तारीख़ी ॻाल्हियुनि जे करे घटि वधि था ॻाल्हायूं। हज़रत अमीर मुआविया जो दौर जेतिरो रहियो आहे, जंहिंमें को बि फितनो न थियो, इहो वॾो अज़ीम कारनामो आहे। इहा बुर्दबारी हुज़ूर जे दुआ जो असर हो। हज़रत हुसैन साईं जो ॾाॾनि जे ख़ानदान में, जो त हुज़ूर जे ख़ानदान 5 पीढ़ी वरी हज़रत अमीर मुआविया सां मिले थी, ख़ानदान एॾो वॾो आलो आला। हाणे माण्हुनि जे या तारीख़ जे चवण ते असां वेही सहाबा किराम जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं या कंहिं माण्हू जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं, इहो न आहे। अल्लाह तबारक व तआला जा इहे प्यारा आहिनि। जे इख़्तिलाफ़ थोरो उन दौर जो इख़्तिलाफ़ उहो थोरो घणो थी सघे थो, उन में असांखे इख़्तियार न आहे जो असां कयूं। असां उन दीन जेको असां ते पहुतो आहे, सो सहाबा किराम जे करे पहुतो आहे। क़ुरान कातिबे वहय हो, अवा क़ुरान पाक लिखंदड़ो, ऐं हुज़ूर उनखे हुकुम कयो, उक्तुब या मुआविया, मुआविया क़ुरान पाक खे लिख। जेको क़ुरान पाक लिखे उन में 4 वस्फ़ूं ज़रूरी आहिनि। पहिरियों त दयानतदार हुजे, ॿियो ईमानदार हुजे, बेईमान खां कोन लिखाइबो, क़ुरान लिखाइबो मुस्लिम खां, काफ़िर खां कोन लिखाइबो। ऐं टियों पाक हुजे, जो अल्लाह जे क़ुरान में फरमायो ला यमस्सुहु इल्लल मुतहरून, क़ुरान खे पाकाई खां हथ ई कोन लाइबो, माना हर वक्त वुज़ू में हो। चौथों फ़हम सलीम हुजे, दिमाग़ ऐं ज़हन सालिम हुजे। हाणे जंहिं वीचारे जो दिमाग़ कम छॾे वञे त बस पोइ उन ते मयारी कोन्हे का, उनखे को पंहिंजे इलाइक़े जी चंग मुड़ साहिब कोन ईंदो, बस सभु सही हो, पर हाणे दिमाग़ कम छॾे वियो अथसि। कॾहिं कॾहिं हलंदे माण्हुनि जी इहा मशीनरी फेल थी वेंदी आहे। इहे 4 ई ख़ासियतूं हज़रत अमीर मुआविया में हुयूं। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुरान पाक लिखंदड़ो, कातिबे वहय हो, ऐं हुज़ूर जे हुकुम सां थियो। असांजो पंहिंजो दुकान जो अकाउंटेंट कंहिंखे कयो, मुंशीबा लिख पढ़ कर, ऐं ख़बर हुजे बेईमान आहे, पोइ हुनखे न लिखण ॾींदासीं, छो त कंहिं ॾे हुजनि 5000 लिखी छॾे 500 रुपया त 4500 नुक़सान थींदो। कंहिंखां वठे 10000 लिखे त 1000 ॾिनई त 9000 जो नुक़सान थींदो। बेईमान खे को माण्हू थोड़े दख़ल ते विहारींदो, पंहिंजे दख़ल ते, पंहिंजे संदल ते, पंहिंजे रिकॉर्ड जे लिखाईअ ते उनखे विहारींदो, जंहिंमें अमानतदारी हुजे। ऐं हुज़ूर उन खां क़ुरान लिखायो, तॾहिं हुनखे कातिबे वहय करायो। क़ुरान लिखंदड़ इहो ईमानदार आहे, इहो पक्को मोमिन आहे। इहो हुज़ूर जे हथनि सां असां तव्हांजो ज़हन ग़लति थी सघे थो, असां तव्हांजी सोच ग़लति थी सघे थी, पर हुज़ूर जो फरमान न ग़लति हुयो, न आहे, न रहंदो। हुज़ूर जी तरबियत याफ़्ता में ज़रे जी बि ग़लती न थींदी। दुनिया जो को तरबियत याफ़्ता थिए थो, ॾाढो भलो छोकिरो आहे, बहितरीन उस्तादनि परवरिश कई अथसि, बहितरीन माउ पीउ परवरिश कई अथसि, न गारियूं ॾे, न गंद ॻाल्हाए। के भलड़ा जेके छोकिरा हूंदा आहिनि, उनमें उनजे उस्तादनि में तरबियत वेंदी आहे। दॿा के वेड़ा हूंदा त पोइ फौरन चइबोसि, वाह तोखे उस्तादनि इहो सेखारियो आहे, तोखे अबे मां इहो सेखारियो आहे, बद अख़लाक़ी पियो करी, माना तरबियत जो असर वॾे ते पवंदो। जेकर हुज़ूर जे तरबियत याफ़्ता खे ॻाल्हाइबो त पोइ असर वञी हुज़ूर ते पवंदो। ऐं हुज़ूर जे शागिर्दनि जो अल्लाह सां इम्तिहान वरितो, अल्लाह सां फरमाए सभई इम्तिहान में कामयाब थी विया। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो, असां वटि जेको क़ुरान पहुतो उन जे निस्बत सां, असां वटि हदीस पहुती उन जे निस्बत सां, उन जे करे कंहिंखे बि बदशद घटि ॻाल्हाइण हू बि इंसान जे ज़बान में नथो ठहे। अख़लाक असांजा आला हुजनि, किरदार असांजो आला हुजे, सभु कुझु मिलंदो। बा अदब थींदो बा नसीब, बेअदब महरूम शुद अज़ फज़्ल रब। जेको बेअदब हूंदो रब जे फज़्ल खां महरूम थी वेंदो। ईअं असां वटि सिंधीअ में कहावत मशहूर आहे चवणी, चे नानी काणी पाणी ॾे, चइबा इन फाले पीतो अथई। ज़बान आहे न, इहा ज़बान उस ते बि विहारींदी, छांव ते बि विहारींदी। जेकर ज़बान ॻाल्हाइण जी सही आहे त छांव ते मिलंदसि, पर जे ॻाल्हाइण जो बद अख़लाक आहे त पोइ नसीब कुझु बि कोन थींदुसि। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे दीन इस्लाम ते हलाए।